केतिरनि ई माण्हुनि जो इहो ख़्यालु हूंदो आहे त डिप्रेशन रुॻो दिमाग़ी बीमारी आहे जंहिंजो जिस्मानी बीमारियुनि सां को बि वास्तो नाहे हूंदो। जेका ॻाल्हि कंहिं बि हवाले सां दुरुस्त नाहे। डिप्रेशन जो शिकार घणे क़दुरु माण्हुनि में जिस्मानी बीमारियूं जहिड़ोक शुगर, हाई ब्लड प्रेशर ऐं दिलि जी बीमारियुनि जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। इहा ॻाल्हि हिक नई तहक़ीक़ में साम्हूं आई आहे। बर्तानिया जे 1,30,000 खां वधीक माण्हुनि जी डेटा जी जांच पड़ताल करण खां पोइ डिप्रेशन ऐं जिस्मानी बीमारियुनि जे विच में लाॻापन जो जाइज़ो वरितो वियो। तहक़ीक़ में ॾिठो वियो त डिप्रेशन जे मरीज़नि में 29 अहिड़ियुनि बीमारियुनि मां मुतासिर थियण जो ख़तरो ॾेढूण ते वधी वेंदो आहे, जंहिंजे करे इस्पताल में दाख़िल थियणो पइजी वञे थो। तहक़ीक़ मूजिबि अहिड़नि माण्हुनि में शुगर, चेल्ह जे सूर ऐं फिफड़नि जी बीमारियुनि खे वधीक ॾिठो वियो आहे। माहिरनि ॿुधायो आहे त जेकॾहिं डिप्रेशन खे रोकियो वञे त केतिरियुनि ई अहिड़ियुनि जिस्मानी बीमारियुनि खां बची सघिजे थो जेके तव्हांखे इस्पताल पहुचाए सघनि थियूं। हुननि जो चवणु आहे त इहो वाज़िह थी वियो आहे त डिप्रेशन जे करे सॼे जिस्म ते ख़तरनाक असर पवंदा आहिनि ऐं केतिरनि ई संगीन मसइलनि सां मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। माहिरनि मूजिबि उन्हनि बीमारियुनि में घणी हद ताईं वाध थी सघे थी जंहिंजो मुक़ाबिलो जिस्म अॻुवाट ई करे रहियो हुजे। हिननि इहो बि ॿुधायो त डिप्रेशन जो शिकार माण्हुनि खे सिहत जूं फ़ाइदेमंद आदतूं अख़्तियार करणु ॾुखियो लॻंदो आहे, जॾहिं त उन्हनि जा समाजी लाॻापा बि मुतासिर थींदा आहिनि। तहक़ीक़ मां इहो साबित थियो त डिप्रेशन जे करे केतिरियुनि ई बीमारियुनि में मुब्तला थी सघे थो, पर कुझु बीमारियूं पिणु अहिड़ियूं आहिनि जंहिंजे करे डिप्रेशन जो शिकार बणिजी सघिजे थो। माहिरनि जो चवणु आहे त डिप्रेशन जी जल्द सुञाणप ऐं मुनासिब इलाज ॿियनि केतिरियुनि ई बीमारियुनि खां बचाइण में बि मदद ॾिए थो।